शहजाद कोट के शहरी एक तरफ पानी जैसी नेमत से महरूम हैं तो दूसरी तरफ इकलौते नादरा की शहर से बाहर मुंतकली का अजाब भी दिन ब दिन उनमें बढ़ता जा रहा है। जी नादरा जे असां ॿाहिरि जे हिसाब सां चवंदासीं त नादरा जेकॾहिं ॿाहिरि वेंदी त अवाम ॾाढी परेशान थींदी ऐं हिते सहूलियत वेझो आहे, मतिलबु आम माण्हू वञी सघे थो, को पैदल माण्हू वञी सघे थो। जेके नादरा वञी उमर शाह बाईपास ते वञी कढनि था त मक़सदु त 500 रुपया रिक्शो हिकिड़ो पासो किरायो वठंदो, 500 रुपया हेॾो 500 जो 1000 रुपयो माण्हू किराए में ई पूरो थी वेंदो त कंदो छा। हिकु त अवल नादरा वारा जेको अजमल साहब इहो थो करे थो त हिकु माण्हू खे 10 चकर त पंधु कराए त भाई हिकिड़ी हीअ शइ आहे, हीअ शइ न आहे, हीअ शइ आहे, हीअ शइ न आहे। अॿोज माण्हू आहे हिकिड़ो ॿरड़ जो कार्ड ठाराइण ते अचे थो त उनखे छा ख़बर त सही किथां कराइजे, सही कंहिंखां कराइजे। वञ त जेकॾहिं ऑफिस ॾे त उनजो पटे वालो ई त उन ग़रीब खां 200-250 रुपया पंहिंजी सही जा वठंदो। त इहा ई माना माण्हू परेशान लॻो पियो त माण्हू वञे काॾे, माण्हू किराए भाड़नि में पूरो पए या सही जा पैसा ॾे या पंहिंजो कार्ड ठाराए। बराए महिरबानी इहा असांजो अर्ज़ु आहे त नादरा हिते सही आहे। शहर में महांगाई वॾी महांगाई आहे, ठीकु आहे न। 350 रुपया लीटर लॻो पियो आहे तेल जो। हितो रस्के वारे वटि बि असांखे घटि में घटि 350 रुपया हिकिड़े पासे, 350 रुपया ॿिए पासे, 700 रुपया किरायो। माण्हू वटि अटे जा पैसा कोन्हनि के न चांहि था पी सघनि न खीर था वठी सघनि। हितो माण्हू हितो नादरा पटे ने रेस हिते ॿाहिरि चांडे ॻोठ था आणनि, हे त असां शहर में दुश्मनी था कनि। हे मीर साहिब खे इहो असां हज़र था कयूं बाबा, जिते नादरा आहे उते ई हुजे। असां नथा चवंदा पटण चाहिनि, हिते ग़रीब ॾींहंनि खां काफ़ी शोशो हले पियो त नादरा खे शहजाद कोट मां कढी साईं एतबार ख़ान चांडे या ग्रीन सिटी जे भरिसां हिते मुंतक़िल था कनि। इन हवाले सां हफ़्तो खनि थी वियो आहे, ॾाढो सरगर्मियूं थी वियूं आहिनि इन शइ जूं। ॿियो हितों जे तक जा जेके MNA MP असांजे मीर साहिबु आहे, तमामु लाइक़ु माण्हू आहे। असां शहजाद कोट वारा मीर साहिब जे करे ई सुञाता वेंदा आहियूं ऐं मीर साहिब खे असां अर्ज़ु था कयूं त बराए महिरबानी इहो शहजाद कोट मां नादरा शहर मां कढी ॿाहिरि न वञे त बहितर आहे। जबकि दूसरी जानिब शहरियों का मुसलसल नादरा की मुबैना मुंतकली और कब्ज़े के खिलाफ एहतजाजी मुजाहरे भी वक्तन फ़वक्तन जारी हैं, मगर अफसोस के मुंतखब नुमाइंदों की जानिब से खामोश रहना मामूल बन चुका है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहजाद कोट।